सोबोदेरो का खबर शामिल क्यों पिया ज़हूर हुसैन जामड़ो जी रिपोर्ट मुताबिक सोबोदेरो शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर के शागिर्दन पारां अरशद चना, आमिर शेख, इरफान सोलंगी, सजाद नारे जो एहसन ओठे जी अगवानी में सोबोदेरो थाने और प्रेस क्लब सोबोदेरो अॻियां एहतजाज किया वियो। उन मौके ते हुननि ॿुधायो त बाअसर शागिर्द राजा शहाणी ऐं 4 नामालूम माण्हुनि सां गॾु शागिर्दनि जी पॉइंट बस ते शागिर्दी याणियुनि सां बदतमीज़ी करण बाज़ शागिर्दनि ते किल्पनि सां हमलो कयो त किल्पूं हुननि जे हथनि मां किरी पियूं, जंहिंखां पोइ पॉइंट मां लही शागिर्दनि मथां पथरनि सां हमलो कयो त पॉइंट बस जा शीशा भॼी पिया, जंहिं बाद मौतमार धमकियूं ॾेई फरार थी विया। हुननि चयो त राजा शहाणी ऐं ॿियनि मथां शाह अब्दुल लतीफ़ इंतिज़ामिया यूनिवर्सिटी जे हुकुम ते शागिर्दनि जी फरियाद ते 4 FIR दाख़िल थियल आहिनि। हुननि निगरान जे वॾे वज़ीर ऐं आला अख़्तियारनि खां घुर कई आहे त पॉइंट बस में शागिर्दनि ऐं शागिर्द याणियुनि लाइ दहशत जी अलामत बणियल राजा शहाणी संदसि साथियुनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ जे कटहरे में आंदो वञे। गुंडो आहियां छो जो हुन ते केतिरा ई चकर FIR बि थियल आहे ऐं एंट्री बैन बि थियल आहे ऐं यूनिवर्सिटी वारा हिननि ते 6 महीननि जो हिनमहिल ताईं बि एंट्री बैन लॻल आहे, त बि दादागिरी करे हू यूनिवर्सिटीअ में अचनि था ऐं नाले शागिर्दनि खे तंग कंदा था रहनि, शागिर्दनि खे न शागिर्द ॼाणनि खे बि तंग कंदा रहनि। ऐं अॼु छोकिरियुनि खे हिननि छा कयो, वॾी सिर खणी जेका हुन शीशे खणी जेका छोकिरीअ जे मथे में लॻी ऐं रत बि त वई अञा छा शीशो बि भॼी पियो। ऐं असां उहो सोबत थाणे ते वियासीं त सोबत थाणे वारनि चयो इहा असांजी हद न आहे, राणीपुर जी हद आहे। असांखे